अस्सलाम वालेकुम दोस्तों असां पंहिंजे सफ़र जी शुरूआति जेका आहे फिनलैंड खां शुरू थी ऐं फिनलैंड खां पोइ असांजो सफ़र जेको आहे यूरोप में जारी आहे ऐं अॼु जेको आहे असां फिनलैंड जे कैपिटल हेलसिंकी खे छॾे असां स्वीडन जे तरफ़ रवाना थी रहिया आहियूं। ऐं तव्हां ॾिसंदव त स्वीडन जेको आहे असां हिकिड़ी शिप में बाय सी जेको आहे सफ़र कंदासीं ऐं उहो तव्हांखे शिप बि ॾेखारींदासीं त ही साम्हूं तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी शिप जो जेको आहे ॿाहिरियों मंज़रु नज़र अचे थो। ही शिप जो मंज़रु आहे ऐं असां हिन खां पोइ जेको आहे शिप जे तरफ़ रवाना थींदासीं। तव्हां ॾिठो त फिनलैंड में असांजो जेको हींअर आख़िरी सफ़र असां फिनलैंड जो कयो उहो ट्राम जे ज़रिए सां कयो ऐं ट्राम असांखे पोर्ट ते जेको आहे ड्रॉप कयो ऐं उतां खां असां जेको आहे हाणे पंहिंजे शिप जे तरफ़ रवाना था थियूं। हीउ आहे असांजो पोर्ट जो अंदरियों मंज़रु। तव्हां ॾिसो त बिल्कुलु अहिड़ी तरह सां जीअं एयरपोर्ट ते एंट्री थींदी आहे या जेको आहे कंहिं रेलवे स्टेशन ते एंट्री थींदी आहे, ही बि हिकिड़ी पोर्ट जी एंट्री आहे ऐं एंट्री गेट खां असां अंदरि जेका दाख़िल थिया आहियूं उहो इन जे करे बि त असांजी जेका टिकट आहे उहा ऑलरेडी जेका असां ऑनलाइन बुक थियल आहे ऐं हींअर असां उन जो जेको आहे जहिड़ी तरह सां बोर्डिंग कार्ड असां इशू कराईंदा आहियूं बाय एयर त शिप जो बि असां बोर्डिंग कार्ड जारी कराईंदासीं। ही इलेक्ट्रॉनिक तरीक़ो आहे ऐं इलेक्ट्रॉनिक तरीक़े सां ई जेको आहे सो असां पाण मुरादो पंहिंजो बोर्डिंग कार्ड हितां इशू कंदासीं ऐं उन सां गॾु असां वेट कंदासीं त शिप जी रवानगी जो इंतज़ारु कंदासीं त केॾी महिल शिप रवाना थी थिए ऐं जेको बाद जो प्रोसीजर आहे उहो बि तव्हां ॾिसी वठंदव। ही इलेक्ट्रॉनिक मशीनूं आहिनि, हिननि ते तव्हां पहुची करे पंहिंजी जेका आहे डेटा एंट्री कंदो। हिन जो पहिरीं त जेको आहे लैंग्वेज जेको आहे उहो तव्हां चेंज कंदो त लैंग्वेज हिन में जेका आहे स्वीडिश बि हलंदी आहे ऐं फिनलैंड वारी फिनिश बि हलंदी आहे, इंग्लिश बि हलंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं जेके आहिनि हिन में आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे असां हिन खे चेंज कंदासीं कन्वर्ट करे इंग्लिश में ऐं उन खां पोइ सॼो प्रोसेस जेको आहे जस्ट ईअं ई आहे जीअं तव्हां मोबाइल ते का बि शइ जेको आहे ऑपरेट कंदा आहियो। त हाणे असांजा हे बोर्डिंग कार्ड जेके आहिनि से इशू थी चुका आहिनि। हाणे इन बोर्डिंग कार्ड सां ई असांजो जेको बाक़ी सफ़र आहे उहो जेको जारी थींदो ऐं शिप हलण में अञा काफ़ी टाइम मौजूदु आहे। जीअं ई शिप जो टाइम थियो तीअं असांखे हितां जेको आहे शिप जे तरफ़ रवानो कयो वेंदो ऐं शिप में असांजी एंट्री थींदी ऐं फर्दर जेको आहे शिप में ॾिसंदासीं त कहिड़े तरीक़े सां प्रोसेस थिए थो। ही मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था पिया ऐं इहे सभई जेके आहिनि से आहिस्ते आहिस्ते गॾु थींदा ऐं शिप जो जीअं ई टाइम वेझो ईंदो तीअं ही सभई माण्हू गॾु थी वेंदा। छो त हाणे असां त ॿाहिरियां हुआसीं, असांखे हितां जे पूरे प्रोसेस जी ख़बर कान हुई, असांजे लाइ नई ॻाल्हि हुई। पर जेके उतां जा लोकल माण्हू रोज़ जो सफ़र कनि था उन्हनि खे त ख़बर आहे त शिप ते कीअं अचिबो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां ऐं कहिड़े टाइम ते अचिणो आहे, उहो उन टाइम ते ईंदा। तव्हां ॾिसंदव त आहिस्ते आहिस्ते जेको आहे हीअ हाल जेको आहे सॼो भरिजणु शुरू थी वेंदो। हाणे सामान असां हिते रखूं था। सामान रखण खां पोइ वरी थोरो रफ चकर ॾेई अंदरियों ऐं उनखे ॾिसबो, एक्सप्लोर कबो त अंदरि छा छा आहे, कीअं आहे ऐं हिनखे थोरो इंजॉय कबो। तव्हां ॾिसो त काफ़ी तइदाद में हींअर जेके आहिनि पैसेंजर्स अची विया आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते अञा बि अचनि पिया था ऐं तक़रीबन अंदाज़ो इहो आहे त हिते जेको आहे हिन शिप में अॼोके सफ़र में
लॻभॻि 700-800 माण्हू जेके आहिनि से इहे सफ़र कंदा। हाणे शिप जे तरफ़ असां रवाना थी चुका आहियूं ऐं हीअ असांजो कॉरिडोर आहे जेको शिप जे तरफ़ वञे थो। ऐं साइड खां तव्हां ॾिसी रहिया हूंदो त हीअ ॻाढ़े कलर जी नंढियूं नंढियूं दरियूं ऐं जेका आहे अछे कलर जी जेका आहे तव्हांखे दीवार थी नज़र अचे, इहा दीवार न आहे पर शिप आहे। ऐं इन शिप में ई असां जेका आहे सवार थींदासीं। ॾिसूं त असांजी जॻह कहिड़ी आहे, किथे आहे। दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ शिप जेको आहे शाम जो तक़रीबन 6-7 बजे रवानो थींदो। हेलसिंकी खां रवानो थींदो 6-7 बजे ऐं लॻभॻि 12-13 कलाक जो नाइट जो सफ़र करे सुबुह जो कंहिं टाइम ते 9-10 ताईं ग़ालिबन हीअ जेको आहे सो स्टॉकहोम पहुचंदो। ऐं उनखां पोइ जो जेको आहे सो एक्टिविटीज़ जेके आहिनि शिप में कहिड़ियूं थियनि थियूं ऐं कीअं थियनि थियूं उहे तव्हांखे जेको आहे सो ॾेखारींदासीं। हाणे हितां असां शिप जे तरफ़ मथे चढ़ी रहिया आहियूं। हीअ शिप जे लाइ जेको आहे हिकिड़ो स्टेयर्स आहिनि। असां हींअर शिप में रिसेप्शन ते पहुची चुका आहियूं। दोस्तो हाणे तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त असां हिन शिप खे थोरो जेसीं ताईं शिप रवानो थिए ऐं पंहिंजो लंगर पंहिंजो खणे तेसीं ताईं असां शिप खे थोरो ॾिसी वठूं त शिप जा जेके आहिनि से अंदरियो माहौल कीअं आहे, केतिरा फ्लोर आहिनि, केतिरा कमरा आहिनि या कीअं, त हिनखे असां थोरो वॉच करे था वठूं। हीअ असां हींअर मथे चढ़ी आया आहियूं ऐं हीअ आहे शिप जो 12हों नंबर फ्लोर। दोस्तो 12हों नंबर फ्लोर जो मतिलबु इहो आहे त हिन शिप में लॻभॻि 12 फ्लोर आहिनि, जंहिंमें हिकिड़ो फ्लोर त घटि में घटि जेको आहे उहो बिल्कुलु हिन जे डाउन में जेको पाणी जे अंदरि ई लिकियल हूंदो आहे उहो उन में इंजण हूंदा। ऐं उनखां पोइ जेको आहिनि से 12 फ्लोरनि ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से टिकट होल्डर या माण्हू जेके आहिनि पैसेंजर सफ़र कंदा। हाणे हिन 12हें फ्लोर ते तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिते जेको हिन जो पायलट आहे या कैप्टन आहे उहो जेको उन जो हितां रूम आहे या उन जो हितां सेटअप रखियलु आहे 12 नंबर ते। हितां ॿाहिरि निकिरण जो रस्तो न हो, इन जे करे हाणे असां वरी हेठि हलूं था। अचो त हेठि एक्सप्लोर कयूं त ॾिसूं त हेठि छा आहे। दोस्तो हीअ 11हों नंबर फ्लोर आहे। हीअ फ्लोर VVIP जेको आहे फ्लोर सॼो थो वञे ऐं हिन जी जेका आहे टिकट आहे उहा लॻभॻि 5 या 6 ते जेको आहे रखी वई आहे या हूंदी आहे। असां हिन जहाज़ जी जेका आहे शिप जी जेका टिकट आहे उहा हेलसिंकी खां असांजे स्टॉकहोम ताईं जेको सफ़र आहे उन जी फ़ी माण्हू जे हिसाब सां तक़रीबन जेको आहे 15,000 जे क़रीब असांजी टिकट लॻी आहे। असां 2 जेके आहिनि से पाण में आहियूं ऐं असांखे हिकिड़ो रूम जेको आहे सो अलॉट थियो आहे। हीअ 11हों नंबर आहे, 11हों नंबर फ्लोर आहे ऐं उन ते तव्हां ॾिसो त केॾो ख़ूबसूरत जेको आहे माहौल जेको आहे हितां जो आहे। दोस्तो वरी महिनत खां पोइ असां जेको आहे सो ओपन डेक ते पहुता आहियूं। हिकु फ्लोर खे जेको आहे एक्सप्लोर कयो आहे। उनखां पोइ वरी जेको आहे असां इन नतीजे ते पहुता आहियूं त असां ॿाहिरि निकिरी सघूं था। पर हाणे ॿाहिरि बारिश आहे ऐं जेॾीमहिल जहाज़ हले हा त असां शायदि जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं पर अञा हलियो न आहे। अञा हिन जो इंजन्स स्टार्ट आहिनि, उहे जेॾीमहिल ईंदियूं त पोइ जेको आहे हीअ थींदो। तव्हां ॾिसी वठो हीअ असां टॉप ते आहियूं, अंदाज़ो लॻायो। हीअ आहे असांजो हेलसिंकी। तव्हांखे चर्च ॾेखारियो हलंदी गाॾी मां ऐं ट्राम मां पर शायदि तव्हांखे नज़र न आयो हुजे, पर हाणे तव्हांखे मां ॾेखारियो। ठीकु आहे, हाणे मींहुं बंदि थिए नसीब जी ॻाल्हि आहे ऐं सिज बि लहे थो पियो। जेकॾहिं थियो त न त पोइ सुबुह जो इनशाला कोशिशि कंदासीं त सुबुह जा मंज़र फिल्म बंदि कयूं।
दोस्तों सां जीअं कमिटमेंट हुई त शिप में जेको आहे सो वेंदासीं वरी तव्हांखे बि जेको विज़िट कराइबो। हाणे शिप जो अंदरियों मंज़र आहे बिल्कुलु हेठि ग्राउंड में। ऐं तव्हां ॾिसो ही गलियूं कीअं आहिनि, हीअ गलियूं आहिनि ऐं इन्हनि गलियुनि में कमरा आहिनि नंढा नंढा। ऐं असांजो बि हिकिड़ो कमिरो आहे हिन में, ठीकु आहे। हे सो हेॾे बि ईअं आहे ऐं हीअ मथे डेक ते बि वञे थो। तव्हांखे थोरो हीअ व्यू ॾेखारियो, हीअ मथे जेको आहे सो वञे थो साइड खां ऐं तव्हां ॾिसो ही गलियूं। दोस्तों हाणे असां जेको आहे सो पंहिंजे रूम ते अची विया आहियूं ऐं अचो त तव्हांखे ॾेखारियो त हीअ असांखे जेको बोर्डिंग कार्ड इशू थियो उहो ई बोर्डिंग कार्ड जेको आहे हिन दरवाज़े जी बि चाबी आहे। छो त हिते पूरो सिस्टम जेको आहे इलेक्ट्रॉनिक आहे ऐं हिते का बि अहिड़ी चाबी न थींदी आहे। हाणे तव्हां अचो मां तव्हांखे रूम जो व्यू करायां। रूम जी लाइट जेका आहे लाइट सां ॿारे ऐं तव्हां ॾिसो हीअ जेको आहे हीअ असांजो अंदरि हे हिकिड़ो बेड आहे ऐं उनजे मथां वरी तव्हांखे ॾिसणु ईंदो त हीअ जेको फटो तव्हांखे नज़र अचे पियो, इहो फटो न आहे पर इहो बेड आहे। हिन बेड खे हितां वठी जेकॾहिं असां लाहींदासीं त हीअ बेड लहंदो हेठि। लिहाज़ा असां ॿ ॼणा आहियूं त ॿिनि ॼणनि जे लाइ हीअ रूम आहे। ऐं तव्हां ॾिसो हीअ ड्रेसिंग टेबल जो ॾिसो, हीअ हेठां हुनजी स्टूल ते सॼो सेटअप आहे, AC लॻल आहे ऐं हीअ जेको आहे तव्हां ॾिसो सामान कपिड़नि जे टंगण जे लाइ बाक़ाइदा इंतज़ाम आहे। हैंगर शैंगर पिया आहिनि ऐं हीअ वॾी साइज़ जो हिकिड़ो शीशो, वॾी साइज़ जो शीशो बि लॻल आहे। ऐं हिन सां गॾोगॾु तव्हांखे मां ॾेखारियां त हिन जो वॉशरूम ॾिसो त हीअ वॉशरूम आहे हिन जो। हीअ मथे कपिड़नि टंगण जी जाइ आहे ऐं हीअ हिन जो कमोड आहे। हीअ तव्हां ॾिसो वॉश बेसन आहे। हीअ नंढड़ो जेको आहे पंहिंजे शावर जे लाइ। त हीअ आहे टोटल जेको आहे नंढड़ो कमिरो जेको असां दौरान सफ़र जेको असांजे इस्तेमाल में रहंदो ऐं जेको आहे सुबुह ताईं तक़रीबन जेको आहे शायदि 10 बजे ताईं असां स्टॉकहोम पहुची वञूं। हाणे असां थोरो फ्री थियूं त बाक़ी पोइ वरी किथे निकिरंदासीं। दोस्तो राति तव्हां सां ज़िक्र कयो पिए पर उहा शायदि जेका तव्हां ते वीडियो न पहुची सघी हुजे। पर हाणे असां हींअर शिप जेको आहे असांजो जंहिं असां सवार थिया हुआसीं हेलसिंकी फिनलैंड खां ऐं फिनलैंड असां छॾे आयासीं त हिन में असां सॼी राति सफ़र कयो। सफ़र थिया हो बल्कि आराम कयोसीं ऐं छो त हिकिड़ी कैबिन जेका अलॉट थियल हुई ऐं हुन में असां सॼी राति आराम कयो। हींअर असां फ्रेश थी ॿाहिरि निकितासीं ऐं अंदाज़ो थी वियो त शिप जेको आहे सो तक़रीबन पहुची चुको आहे। सो असां जेको आहे हींअर क़रीब स्टॉप जे वेझो आहियूं ऐं हींअर शिप जेको आहे कुझु ई देरि खां पोइ जेको आहे हिते पोर्ट कंदो ऐं असां जेको आहे शिप मां ॿाहिरि निकिरंदासीं। तव्हां ॾिसो त हिते जेको आहे नंढा नंढा ॿेट तव्हांखे नज़र ईंदा। हाणे इहे इन समुंड जा जेके ॿेट आहिनि इन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं आबादियूं आहिनि। हल्की फुल्की आबादी बि आहे, नंढ आहे, वण बि आहिनि ऐं इहे शयूं जेके आहिनि तव्हां ॾिसो हिते पाणी जे न को जेको आहे प्रेशर आहे, न दाब आहे, न को का ॻाल्हि आहे। जंहिंजो मतिलबु इहो थियो त असां मेन समुंड जे विच मां निकिरी आया आहियूं। हींअर असां किनारे हलूं था पिया ऐं जेको आहे असां माठेणे पाणीअ में हींअर जेको आहे सफ़र कयूं था पिया। हीअ सफ़र ईअं सम्झो त हिन जे जेको आहे सो पोर्ट जे तरफ़ थो वञे पियो, तंहिंजे करे जहाज़ जो रफ़्तार जो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते उहो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ अचे थो। दोस्तो हिन सफ़र में असांखे नवां तजुर्बा थिया, नयूं ॻाल्हियूं असांखे सिखण जे लाइ बि मिलियूं। ईअं न आहे त रुॻो मां जेको आहे सो तव्हांखे थो ॿुधायां पियो पर मूं पाण बि हिन मां घणो कुझु सिखियो आहे ऐं इनशाला जेकॾहिं नेक्स्ट टाइम जेकॾहिं मौक़ो मिलियो त असां हिन सफ़र खे वधीक जेको आहे ख़ूबसूरत बनाइण जी कोशिशि कंदासीं। अचो त मथे हलूं था, ॾिसूं था अञा मथे जेको आहे सो असांखे रस्तो मिले थो।
हींअर असां बिल्कुलु जेको आहे हिन जे टॉप ते अची विया आहियूं शिप जे टॉप ते अची विया आहियूं हिते मथां शिप जे टॉप ते पंजतान सौ ऐं शिप जी ऐं पोइ हिते जेको आहे शिप जी लेंथ ॾिसो केतिरी आहे ऐं हिन शहर जा आस पास जा जेके गुरुद्वारा पिया उहे ख़ूबसूरत आहिनि सचराई हिन पाणी में हालांकि पाणी असांखे हींअर बि कारो थो नज़र अचे पर हिन पाणी जी सफ़ाई बि हीअ आहे असांखे स्टॉप मंज़र जेको सामूंडी मंज़र आहे ऐं इनशाला हितां असां वरी फारिग थींदासीं मां निकिरंदासीं बोर्ड तां तव्हांखे सिटी कराईंदासीं सिटी में जेकॾहिं प्रोमिनेंट प्लेसिस हूंदियूं ख़ासि जायूं हूंदियूं त उहे ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदा अल्लाह हाफ़िज़ दोस्तों हाणे असांजी फेरी जेका आहे सा इंस्टाग्राम पहुची चुकी आहे ऐं पंहिंजो लंगर अंदाज़ में थी वई आहे ऐं असांखे इंफॉर्म कयो वियो आहे त तव्हां मथे अचो पंहिंजो जेको आहे चेकआउट कयो असां हींअर पंहिंजो सामान खणी ॿाहिरि निकिरूंदासीं ऐं ॾिसो त असां हुनजे अंदरे पोर्शन में आहियूं जिते गुरुद्वारी आहे ऐं हींअर लेफ्ट जे ज़रिए सां जेको आहे सभु ते हली मथे चढ़ंदासीं 7हें फ्लोर ते ऐं 7हें फ्लोर खां पोइ जेको आहे असांजी जेका आहे एग्ज़िट गेट जेका आहे सभु ते आहे त अचो त Kaikki automatkustajia pyydetään saapumaan autokanneille viipymättä. Kiitämme teitä tästä matkasta ja toivotamme teidät tervetulleeksi uudelleen. लेफ्ट अची वई आहे
अचो त तव्हां 36 दर्जे सां मथे आहे Flight number 7. All passengers are requested to go to Cardiff immediately. We thank you for this time and wish you welcome तो aboard. हींअर सभिनी जी जेका आहे सो रवानगी आहे ऐं फेरी में लेफ्टुनि ते बाक़ाइदा रश आहे तव्हां ॾिसी सघो था पर इहो आहे त लेफ्टुनि में जेका आहे जो सिस्टम आहे उहो ॾाढो तिखो आहे तेज़ आहे देरि कोन थी लॻे ऐं माण्हू हिकदमि जेको आहे सो पंहिंजी मंज़िल ते पहुची थो वञे असांखे समय फिरोक ते लॻणो आहे हींअर 5 ते बीठा आहियूं जम्मू ऐं हे सभु असां 7 फिरोक ते पहुची वियासीं हाणे असां 7 ते पंहिंजी एग्ज़िट थी हाणे दोस्तो ही आहे असांजो 7 फ्लोर ऐं तव्हांखे हिते हर रंग जो माण्हू नज़र ईंदो ॾिसो जेकॾहिं को मसइलो आहे कंहिंखे त हितां इंफॉर्मेशन ॾे हुतां इंफॉर्मेशन न ॾे हिन पासे जेको आहे हाणे असां तव्हांजो एग्ज़िट थियूं था ॿाहिरि अचो था असां फेरी मां ईअं ॿाहिरि था निकिरूं हाणे हीअ असांजो कदम ॿाहिरि दोस्तो शिप मां असां ॿाहिरि जेको आहे सो अची विया आहियूं ऐं हाणे तव्हां ॾिसो त ही पासे मां तव्हांखे शिप नज़र ईंदो हूंदो ही उहो शिप न आहे जंहिंमां असां आया आहियूं पर ही हिते जेको आहे स्वीडन में इन क़िस्म जा ॿिया बि केतिरा ई शिप जेके आहिनि से हिते हलंदा आहिनि तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त शिप मां जीअं असां ॿाहिरि आयासीं त हिकिड़ी मुख़्तलिफ़ टैक्सियूं बि हुयूं पर असांजो हिकिड़ी बस वारे सां जेको आहे सो वास्तो पियो ऐं हुन असांखे चयो त जो तव्हांखे जेको आहे सो मां शहर ताईं खणी हलां ऐं शहर जो टूर करायां ऐं हुन चयो त 5 यूरो जेको आहे सो फ़ी माण्हू जो जेको किरायो मां वठंदुमि असां हुनखे चयो त या त असांजे कार्ड खे जेको आहे यानी मास्टर कार्ड खे तव्हां पेमेंट जेको आहे तूं असांखां वसूल कर जे न त असां वटि जेका आहे असां इतफ़ाक़ सां असां वटि हुन वक़्तु यूरो जेके आहिनि से इन कैश त हुया पर वॾो नोट हुजण जे करे हुन चयो त पोइ सॉरी मां ईअं नथो करे सघां ऐं असां वटि सिर्फ़ु 5 यूरो हुया जेके 10 यूरो जे बजाए असां हुनखे 5 यूरो ॾिना ऐं हू हिन ॻाल्हि लाइ राज़ी थी वियो त अचो त तव्हां मूंसां गॾिजी सफ़र कयो हाणे असां बस में सवार थिया आहियूं उहा बस जेका आहे त असांखे स्टॉकहोम जे अंदरि हिकिड़ो व्यू जेका शहर जो असांखे उहो कराए थो पियो टूर जेका आहे मुख़्तसिर आहे हाणे मुख़्तसिर इहो आहे त तक़रीबन असांजो पूरे शहर जो हू असांखे हिकिड़ो टूर कराईंदो ऐं उन टूर सां तव्हांखे बि साण खणी था हलूं त हीअ तव्हां ॾिसो हीअ स्टॉकहोम जा अंदरियां जेके आहिनि से मंज़र आहिनि हाणे असां पोर्ट खे छॾे आया आहियूं हाणे असां शहर में अंदरि था पिया मूव कयूं तव्हां ॾिसो दोस्तो त हीअ बस जेका आहे सा पंहिंजे सिग्नल ते बीठी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मंज़र जेके आहिनि से तब्दील थींदा था रहनि पिया ऐं तव्हां ॾिसंदव त हिन बस जे ज़रिए सां असां तक़रीबन शहर जो जेको नक्शो आहे उहो माण्हू सम्झी थो वठे ऐं ॾिसी बि वठे थो ऐं हिन में जेके तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि तव्हांखे नज़र ईंदियूं हितां जो इमारतूं हितां जी ट्रैफ़िक या हितां जूं गाॾियुनि जो जेको आहे मूव आहे उहा कीअं आहे तव्हां ॾिसो हीअ चौक चौराहा ऐं हिननि ते ट्रैफ़िक जो जेको आहे फ्लो कीअं आहे ऐं तमामु बहितरीनु तमामु ख़ूबसूरत तमामु सुहिणो शहर जेको आहे तव्हांखे नज़र ईंदो ऐं सफ़ाई त मां चवां थो त यूरोप खां पोइ शायदि दंग आहे ऐं इहो चइजे त हाणे सफ़ाई यूरोप में न आहे सो त पॉसिबल ई न आहे लिहाज़ा स्टॉकहोम बि ॿिए यूरोप वांगुरु ओतिरो ई साफ़ु आहे जीअं यूरोप जा ॿिया शहर
दोस्तो ही शहर जूं ॾिसो त इमारतूं जेके आहिनि बुलंदो बाला इमारतूं चइजनि त हाई राइज़ बिल्डिंग आहिनि से न आहिनि, चंद फ्लोर आहिनि, 5 खां 6 या 7 फ्लोर ताईं हे बिल्डिंग्स जेके आहिनि हिते आहिनि, इन खां मथे बिल्डिंग्स कोन्हनि। ऐं तव्हां ॾिसो त उहे जेके बि आहिनि उन्हनि जे विच ते हिकिड़ो स्पेस बि रखियलु आहे। ईअं कोन्हे त हिकिड़ी गुतियल आबादी हुजे जो हवा जो ऐं रोशनी जो गुज़र बि न थी सघे, ईअं कोन्हे। ऐं तव्हां ॾिसो त परे परे बिल्डिंग्स जेके आहिनि ठहियल आहिनि ऐं माण्हू गाॾियूं त पंहिंजी जाइ ते हलनि थियूं पियूं, पर माण्हू पैदल हलण खे बि जेको आहे तरजीह ॾियनि था पिया। दोस्तो ही आहे रेलवे स्टेशन, स्टॉकहोम जी रेलवे स्टेशन। तव्हां ॾिसो त ही रेलवे स्टेशन जेका आहे हितां खां मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾे बल्कि पूरे यूरोप में जेको आहे ट्रेनूं हितां रवानियूं थींदियूं आहिनि। दोस्तो हींअर असां स्टॉकहोम में मौजूदु आहियूं ऐं लंच जो टाइम पियो थिए। पाकिस्तानी हुजण जे नाते, मुस्लमान हुजण जे नाते यकीनन असांखे मानी जी ॻोल्हा शिदत सां करणी पइजी वई ऐं घुमी नेट जेको आहे असां इंडियन हिकिड़ी रेस्टोरेंट लंच कई आहे। उन इंडियन रेस्टोरेंट ते असां हीअ जेको आहे इंडियन फिल्मुनि में ऐं ड्रामनि में तव्हां ॾिसंदा हो थाली सिस्टम हूंदो आहे, हिते बसि जस्ट हीअ थाली आहे, पर हिन में बाउल में सिर्फ़ु पियल आहिनि। ऐं हीअ जेका असांखे हींअर 2 माण्हुनि जो खाधो जेको आहे असांखे पए थो तक़रीबन 9,000 रुपए पाकिस्तानी में हीअ बाउल जेका असांखे पवंदा। सो अचो जेको आहे असां शुरूआति कयूं। मानी आहे त पोइ ॻाल्हियूं ख़तमु, तंहिं करे पहिरीं पेट पूॼा पोइ ॿियो कमु।